कजियो करबला जो निसोरो ई नाग। अल्लाह तो जाने का फरियाद नहीं, कारण नहीं। तरबियत रसूल जो घरानो हो, तरबियत अली जो घरानो हो, मतलब चौथ का रन हुई आहो या फगानो हिंदा नहीं, जगह शीबा पुत्र ते भी मथे ते वारी विझे आहो फगान भी करे। हिते आल बैत रसूल जे घराने जा पढ़ियल रूहानी घराने जे पढ़ियल हस्तियों सभिनि कुर्बानी ॾिनियूं। कासिम खे सिंगारे मोकिलियो थो वञे, तलवार बि नथी खणी। या हुसैन मूंखे इजाज़त ॾे, भाकुर पाए चुनियूं पाए। हुसैन तो चए आशूरा ॾींहुं त छा तुंहिंजे जहाद तुंहिंजे वाजिब न आहे। आल बैत रड़ करे चवंदा हुसैन कासिम खे क़बूल कर, ईअं न थिए त क़यामत जे ॾींहुं मां कायारी थियां। खणी चुनी बचा पिया ॾियण। खुदा जा बनो तरबियत रसूल जो घरानो हो। करबला जो कजियो निसोरो ई नाज़, के रिंद परोड़ निराज कजिए करबला के रिंद परोड़ निराज कजिए करबला के। तो मुझे अजीज दोस्तों, दरअसल कत्ल शहादत हुसैन मर्ग यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला। इन्हीं करे पंहिंजो असांजे अल्लामा इकबाल चयो शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पनाह दर दा दा नदर यज दस्त यजीद हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन। ये सोनो निकरे जे सोनो असगर ये तो निकरे, ये जो यहूद ले वने यजीद ले वने, खुदा जो कसम पंहिंजो पाण हलाक थी पिया मरन। हिकिड़े को रण कया कास दिया रण कया हुसैन तो जहन्नम जो खा जा, तू यजीद जी बैयत नथो करे, अमीरुल मोमिनीन जी बैयत नथो करे, तू बाग़िया ये लफ़्ज़ चया न थई। पाण त ख़ैर आ, घोड़े खे गैरत अची वई आ। ये लगाना चाहिए घोड़ो बिगड़ियो हाणु चक पासे वारे के, हाण पंहिंजो इट ॿिए पासे वारे के, हेॾे होॾे अहिड़ा भॼन। हाँ हिन जा ज़ीना वकोड़जी वई। ज़ीना वकोड़ियो त पाकनि जे पोयां खंदक हिकिड़ी खई वई हुई, उते बाहि ॿारी वई हुई त पोयों अची पाकनि खे ते हमिलो न कनि। उहा बाहि ॿरे पई, उहो घोड़ो उतां जो हुन शख़्स खे खयो अथई, वञी लेटाए उन जहन्नम जी बाहि में। हुरमल हीअं तीर आयो आहे अली असगर खे निड़ीअ मां क्रॉस करे वियो। दुनिया खे ख़बर आहे त रतन सां सोणे हुसैन न हेठि उछलणु छॾी न मथे पंहिंजी ॾाढ़ी मुबारक हेठि उछलिया। अहल बैत जो खून अॼु ताईं तव्हां इहे बाग़ न इहे तव्हां फ़सुल न करे सघो। जेकॾहिं मथे उछलिया त अॼु ताईं आसमान पंहिंजो अब्र रहमत वसाए ई न हा। उहो हुरमल मुख्तियार फ़ज़की जे ज़माने में भॼंदो रहियो, भॼण खां पोइ उनखे तीर उते ई लॻो आहे ऐं पाणी पाणी कंदो रहियो कंहिं ढुक पाणी में। मज़ाक आहे। मुंहिंजा सोना हुसैन दरअसल आज़माइश जॾहिं शहादत थी वई कंहिंखे बि न धड़ सिर खां धार के उते तीर था लॻनि, तलवारूं थियूं लॻनि, किरनि था। उते बि लतीफ़ ॾिसे थो त मुंहिंजो बच्चो हाणे ज़मीन ते किरण वारो आहे। लतीफ़ चए थो कुकरा करबला जा मां सदके वञा घोट लतीफ़ थो जंहिं पंहिंजे अखियुनि सां सॼो करबला जो वाक़ियो रूहानी तरह बि ॾिठो आहे। कुकरा करबला जा मादर थे मेरा गलन तारत बुड़ा अली थे गया कौन पयो क्यास कदिए करबला जो क्यास के जिला जी यजीदुल्लाह हिते आज़माई अदा मूंखे ॿुधायो यजीद ते घणा कोबा आहिनि?
थोरो ॾाढा ॻाल्हायो मावीअ ते त हूंदो न हुरमल ते हूंदो शिमरमल ते हूंदो इब्न ज़ियाद ते हूंदो मरवान ते हूंदो जंहिं हसन खे महबूब जे भरिसां पूर्ण न ॾिनो वॾो गोड़ कई जंहिंखे सभिनी साहबनि तड़ियो दौर मावीअ में मदीने जो गवर्नर आहे हसन शहीद थो थिए हुसैन जेको आहे अमर जे मां को इतराज़ कयो आहे जीअं साहबनि कयो कड़ो ॾिनो कड़ो खुले तव्हां हसन खे रखो कड़े खुलण खां पोइ बि मरवान अची बीह रहियो मां पूरो छो न तव्हां वरी हिन जी शहादत ते वरी जेके तव्हां वाह करियो असांजी हुकूमत ख़तम कयो माना सियासत ई हाणे न मरवान दुनिया ते न यज़ीद दुनिया ते न हुरमल दुनिया ते न इब्न साद दुनिया ते न इब्न ज़ियाद दुनिया ते केर बि न आहे पर जेकॾहिं वञिबो त अलीअ ते बि वॾा कुबा हूंदा हुसैन ते बि वॾा कुबा हूंदा जनाब पंहिंजो अब्बास गाज़ीअ ते बि वॾा कुबा हूंदा जनाब अब्दुल्ला बिन हसन ते बि वॾा कुबा हूंदा जनाब अबू बकर अलीअ ते बि कुबा आहिनि जॾहिं आहिनि ई हुसैन सां गॾु करबला में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो करबला जो कज़ियो असुल में मर्ग यज़ीद आहे ऐं हिन में जीअं क़ुरान शरीफ़ ॿुधायो त सब्र पोइ छा चई सलवात इंद रब्बिक व रहमत जंहिं सब्र कयो हा ॻोड़ा ॻाड़ियो हुसैन जे इश्क में ॻाड़ियो छो त मिजाज इश्क में बि ॻोड़ा ॻाड़बा आहिनि हमें हुसैन कयो पर अहिड़ो फ़ैल कॾहिं बि न कयो आहे जंहिंमें इहो महसूसु थिए त असां को नेमत खसिजी वई आहे न असांखे शहादत जी नेमत मिली आहे बल आहे हयात ही गुनाहगार जी तकरीर ॿुधनि था ही तव्हां आशिकनि खे ॾिसनि था त 1445 में भी यजीद ते लानत करण वाला ही मस्जिद सजी भरी वेठी आहे 1445 में मुंहिंजे हसन वॾे भाउ जी औलाद खे बि मञण वारा दस्तगीर खे मञण वारा वेठा आहिनि मुंहिंजी औलाद हुसैन वारी खे बि वेठा आहिनि हू ॾिसनि था हुननि खे सॼी ॼाण आहे नाले नाले सां ॼाण आहे ख़ुदा जो कसम त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असां हाय न चवंदासीं असां चवंदासीं वाह हुसैन तॾहिं कज़ियो करबला जो ॾिसो के रिंद परोड़नि राज़ लतीफ़ थियो आहे उहो रिंद उहे आशिक उहे अहल बैतनि जा महबूब चवण वारा उहे ई राज़ करबला खे ॼाणींदा उहे ई सुञाणींदा उहे ई असुल करबला जे सबक़ माणींदा।